आफरीन जमाल शाह भरसां दरगाह जमाल शाह के रवासी सैयद महबूब शाह ऐं माशूक शाह के घरनि खे ओचितो बाहि लॻी वई। बाहि लॻण सबबि घर में पियल समूरो सामान पिणु सड़ी रख थी वियो। जॾहिं त गर्भाती घर में न हुअण सबबि बाहि लॻण जो कारण मालूम नाहे थी सघियो। इलाइक़े वासियुनि ॿुधायो त सैयद बिरादरी जो पाण में घिटी तां तकरार हलंदड़ आहे, जंहिं सबबि पुलिस जे ख़ौफ़ खां घर में को बि भाती मौजूदु नाहे। जॾहिं त राब्तो करण ते बाहि मुतासिर इमदाद शाह चयो त असांजे घरनि खे पीपी अॻवान ऐं पीर ऑफ जमाल शाह सैयद आसिफ अली शाह जिलानी हथ सां बाहि ॾेई साड़ियो आहे, जेको काल्ह असांजे घरनि मथां पुलिस जी चढ़ाई कराए असांजा अशरफ शाह ऐं शिराज शाह समेत 5 ॼणा गिरफ़्तार कराया आहिनि ऐं 8 पकनि सिरनि जूं ट्रॉलियूं पिणु खणाई वयूं आहिनि। ॿिए पासे राब्तो करण ते पीर ऑफ जमाल शाह सैयद आसिफ अली शाह जिलानी चयो त इमदाद शाह वारा बासर जे चवण ते कूड़ा इल्ज़ाम हणी मुंहिंजी सियासी साख ख़राब करण जी कोशिश करे रहिया आहिनि ऐं हुननि ते मंशियात विकिरो करण जा पिणु केस दाख़िल थियल आहिनि, जॾहिं त दरगाह जे प्लाट ते कब्ज़ो करणु चाहिनि था।